أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما أرسلنا من قبلك إلا رجالا نوحي إليهم من أهل القرى أفلم يسيروا في الأرض فينظروا كيف كان عاقبة الذين من قبلهم وللدار الآخرة خير للذين اتقوا أفلا تعقلون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين अम्मा बाद अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आयत नंबर 109 सूरा यूसुफ जी टोटल 111 आयात आहिनि। ये जेको आख़िरी जेको आख़िरी जेके लास्ट आयात आहिनि अल्लाह सुब्हानहु व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां ॻाल्हाइनि था, वरी कंहिंजे बारे में ॻाल्हाइनि था, मुशरिकीन मक्का जे बारे में। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां ॻाल्हाइनि था, वरी मुशरिकीन मक्का जे बारे में ॻाल्हाइनि था। इन खां पहिरियां यूसुफ अलैहिस्सलाम जी स्टोरी हुई, कहाणी हुई। उन खां पोइ अल्लाह सुब्हानहु व तआला जेका कन्वर्सेशन जेका गुफ़्तगू करे रहिया हुया उहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ऐं वरी कंहिंजे बारे में, मुशरिकीन मक्का जे बारे में। हाणे इन खां पहिरियां वारी आयत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तव्हां जेको मां तव्हांखे सॾु थो कयां, जेको रस्तो आहे, पाथ आहे, उहो हिकिड़ो ई पाथ आहे जंहिंजो उनजो एंड जेको आहे उहो अल्लाह सुब्हानहु व तआला ताईं आहे। इहो ई रस्तो आहे जेको तव्हांखे अल्लाह अज़्ज़ व जल ॾे वठी वेंदो ऐं मां तव्हांखे उन रस्ते ॾे सॾु थो कयां। हाणे जेका हीअ आयत आहे इन में अल्लाह सुब्हानहु व तआला चवनि था असां तव्हां खां घणो वक़्तु पहिरियां ॻोठ वारनि मां मर्द ई मोकिलिया जंहिंजे मथां वही मोकिली। अल्लाह सुब्हानहु व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॿुधाइनि था त असां तव्हां खां पहिरियां घणो वक़्तु पहिरियां मतिलबु इलाही पहिरियां घणो वक़्तु पहिरियां ॻोठ वारनि मां मर्द ई मोकिलिया जंहिंजे मथां वही मोकिली त छा उहे माण्हू इलाइक़े में घुमिया फिरिया न आहिनि? कहिड़ा माण्हू? मुशरिकीन मक्का। उहे माण्हू इलाइक़े में घुमिया फिरिया न आहिनि? उहे कीअं था नज़र अचनि? त उहे माण्हू जेके मुशरिकीन मक्का आहिनि, छा उहे इलाइक़े में उन अरब रीजन में या उन खां ॿाहिरि घुमिया फिरिया न आहिनि? त ॿिया माण्हू जेके उन्हनि खां अॻु में थी गुज़रिया उहे कीअं था नज़र अचनि जेके उन्हनि खां पहिरियां आया? ऐं आख़िरी घर तमामु बहितरु आहे, वलदारुल आख़िरत खैरुल लिल्लज़ीन तक़ौ, कंहिंजे लाइ? उन्हनि जे लाइ जेके तक़वा आहे, जेके एहतियात रखण वारा आहिनि, उन्हनि जे लाइ आख़िरी घर बहितरु आहे। उन खां पोइ अल्लाह अज़्ज़ व जल सवाल थो पुछे अफ़ला ताक़िलून, छा तव्हां सम्झो छो नथा? तव्हां सम्झो छो नथा? त अल्लाह सुब्हानहु व तआला जेका शइ ॿुधाए थो, अल्लाह सुब्हानहु व तआला आख़िर में उन खां सवाल थो पुछे त तव्हां इहा शइ सम्झो छो नथा? त हाणे इन में जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे ॿुधाइनि पिया त हाणे क़ुरा जो मक़सदु छा आहे? क़ुरा जो मक़सदु इहो आहे त जीअं क़रिया, उहो चवंदा आहिनि ॻोठ, ऐं मदीना मतिलबु शहर। अल्लाह सुब्हानहु व तआला ॿ अल्फाज़ इस्तेमालु कया आहिनि शहरनि लाइ, हिकिड़ो क़रिया क़ुरा ऐं ॿियो मदीना। मदीना ऐं क़ुरा में फ़र्क़ु इहो आहे, जॾहिं बि अल्लाह सुब्हानहु व तआला जंहिं क़ौमुनि खे तबाह कयो आहे, जंहिं क़ौमुनि खे डिस्ट्रॉय कयो आहे, उन्हनि जे अमलनि जे करे उन्हनि न मञियो नबियुनि खे, उन्हनि सभिनि जहिड़ी न मञियो त अल्लाह सुब्हानहु व तआला इस्तेमालु कयो आहे क़ुरा या क़रिया। पर जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला मैसेज लाइ चए थो मदीना, त मदीना जेको शहर इस्तेमालु थियल आहे उहो जनरल में थियल आहे। जीअं तव्हां ॾिसो त मदीना जेको घणो डेवलप शहर हुजे, जीअं तव्हां वटि जेको वॾो शहर हुजे जिते हर क़िस्म जी सक़ाफ़त वारा माण्हू रहनि, जिते इलाही ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि, जिते वॾा वॾा कॉलेजिस हुजनि, जिते वॾियूं वॾियूं बिल्डिंग्स हुजनि, जिते इलाही इल्मु वारा माण्हू हुजनि, ऐं जिते सभिनि इलाही कल्चर हुजनि, इलाही सक़ाफ़त हुजनि, सभु माण्हू के हिकिड़े पेज ते न हुजनि, त उनखे मदीना, उन वॾे शहर खे, जीअं तव्हां ॾिसंदव कराची में हर क़िस्म जी क़ौम आहे, वॾा वॾा कॉलेजिस आहिनि, ऐं उते तव्हांखे हर क़िस्म जो कल्चर मिलंदो, त डिफरेंट माण्हू मिलंदा, उन्हनि जा ओपिनियन, उन्हनि जो कल्चर डिफरेंट हूंदो। पर जॾहिं तव्हां ॻोठ में वेंदव त ॻोठ में तव्हां ॾिसंदव त तव्हांखे मोस्टली हिकिड़ी कम्यूनिटी जा माण्हू मिलंदा, ऐं उन्हनि जो जेको कल्चर हूंदो, सक़ाफ़त हूंदी, उहा हिकिड़ी हूंदी, ॿोली जेका हूंदी उहा हिकिड़ी हूंदी, उन्हनि सभिनि जूं जेके शयूं हूंदियूं उहे हिकिड़ियूं साॻियूं हूंदियूं। पर मदीना जॾहिं वॾा शहर जॾहिं अची थो वञे त उहे जेके हूंदा आहिनि उन्हनि जो सिविलाइज़ जेके चइजे, उहो वधीक तरक़ी याफ़्ता जेके चइजे उहे हूंदा आहिनि, ऐं उते इलाही क़िस्म जी तव्हांखे सक़ाफ़त मिलंदी, उन्हनि सभिनि जो ओपिनियन अलॻि अलॻि हूंदो आहे। त जॾहिं क़रिया यूज़ थियल आहे, क़ुरा मतिलबु ॻोठ वारा, जॾहिं सभु गॾिजी करे अल्लाह सुब्हानहु व तआला जो पैगाम, जेके मैसेंजर अल्लाह सुब्हानहु व तआला जा नबी ऐं रसूल खणी आया, ऐं उहे मैसेज नथा ॿुधनि, जॾहिं सभिनि गॾिजी उन शइ खे
रिफ्यूज़ करे छॾियो ऐं अल्लाह जे रसूलनि खे अल्लाह जे पैगम्बरनि खे उन्हनि जेको आहे उन्हनि रिफ्यूज़ कयो ऐं उन्हनि खे उन्हनि जो पैगाम न ॿुधो अल्लाह सुब्हानहू व तआला जो, त अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि खे तबाह करे छॾियो। पर जॾहिं मदीना थो अचे त मदीना में इलाही माण्हू जेके आहिनि उहे मञींदा आहिनि, इलाही माण्हू न मञींदा आहिनि। त अल्लाह सुब्हानहू व तआला हिते क़ुरा इस्तेमालु कयो आहे। ऐं ॿी इहा ॻाल्हि त जॾहिं अल्लाह सुब्हानहू व तआला ॿुधाए थो कंहिंखे मुशरिकीन मक्का खे, अल्लाह अज़्ज़ व जल चए थो मुशरिकीन मक्का खे त तव्हां जेको आहे अफ़लम यसीरू फिल अर्दि, तव्हां जेका ज़मीन में तव्हां रीजन में तव्हां मुल्कनि में घुमियो फिरियो नाहे, तव्हां ॾिठो न आहे त तव्हां खां पहिरियां जेके हुया, हाणे उन्हनि खां पहिरियां जेके मुशरिकीन मक्का हुया उन्हनि जे भरिसां छा हुयो, हिकिड़ी साइड ॾांहुं रोम हुयो, रोम, ॿी साइड ॾांहुं मिस्र, चाइना, हिंदुस्तान, इहे जेके कम्यूनिटीज़ हुयूं, इहे जेके मुल्क हुया, इहे तमामु सिविलाइज़्ड हुया, इहे तमामु तरक़ी याफ़्ता हुया, इन्हनि वटि नॉलेज बि हुई, इन्हनि खे वटि तिजारत हर शइ हुई। पर उन वक़्तु सभ खां बैकवर्ड, सभ खां नंढो जेको रीजन हुयो उहो अर्बन जो हुयो, जंहिं वटि सिविलाइज़ेशन या तरक़ी एतिरी न हुई जेतिरी रोम, मिस्र या चाइना या हिंदुस्तान या अफ्रीका। उन्हनि जी आर्मी बि वधीक हुई, उन्हनि जी हर शइ वधीक हुई अगरि तव्हां कंपेयर कंदव अरब खे। त अल्लाह सुब्हानहू व तआला जॾहिं मिस्र में फ़िरौन जी क़ौम खे तबाह कयो त उनखां पोइ उन्हनि जा पायरामिड ठही विया, उन्हनि जी तव्हां ॾिसंदव त रेगिस्तान जा वॾा वॾा इहे उन्हनि जा जेके महल आहिनि उहे सभु पिया आहिनि, पर अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि खे तबाह करे छॾियो। ईअं ई जीअं तव्हां ॾिसो था मोहन जे दड़े में तव्हां वेंदव, मोहन जे दड़े में तव्हां वेंदव, तव्हां म्यूज़ियम में ॾिसंदव, चवंदव हे उन वक़्त जो बादशाह हुयो, उनखे ज़ेवर हुया, हे उनजी ज्वैलरी हुई। पर जॾहिं तव्हां मोहन जे दड़े खे ॾिसंदव त उहे शयूं ऊंधियूं पयूं आहिनि, उहे बिल्डिंगूं थी सघे थो उहे उन्हनि उहे ई पयूं आहिनि, पर उहे सॼियूं शयूं जेके माण्हू हुया उहे सॼा उन मां तबाह थी विया, उहे माण्हू उन में कोन्हनि। त अल्लाह सुब्हानहू व तआला जूं इहे निशानियूं आहिनि। अल्लाह अज़्ज़ व जल उन्हनि खे ॿुधाए थो त तव्हां जेके आहिनि इहे शयूं घुमियूं न आहिनि, त तव्हां खां जेके पहिरियां जेके माण्हू हुया जंहिंखे दुनिया में अल्लाह सुब्हानहू व तआला चए थो मां उन्हनि खे पैसो बि ॾिनो, जेके उहे पावर लाइ बि हुया, जंहिं वटि हर शइ हुई, हर शइ मां ॾिनी, हाणे उहे किथे? अल्लाह सुब्हानहू व तआला चए थो इहे मुंहिंजियूं निशानियूं आहिनि ऐं तव्हां ॾिसो ऐं तव्हां उन मां इबरत हासिलु कयो। उहो पुछो त इहो अल्लाह सुब्हानहू व तआला इहा शइ उन्हनि ते कीअं कई ऐं इहे शयूं ॾिसो उन्हनि ते कीअं कई। ईअं नाहे त उते वञी तव्हां फ़ोटो कढायो, उते वञी तव्हां सेल्फी कढाए पोइ तव्हां इंस्टाग्राम ते रखो, फेसबुक ते रखो ऐं जेको आहे चयो त मां अॼु मोहन जो दड़ो घुमियो। न, इहे अल्लाह अज़्ज़ व जल जूं निशानियूं आहिनि जंहिंमां तव्हांखे इबरत हासिलु करणु घुरिजे त इन्हनि कहिड़ो अहिड़ो अमल कयो हूंदो जेको अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे मना थो करे असां न कयूं, जंहिंजे करे इन्हनि जे मथां इहो अज़ाब आयो। त जेके उन वक़्तु अरब जे चौधाई जेको इजिप्ट मिस्र में फ़िरौन जी क़ौम हुई उन्हनि कहिड़ियूं शयूं कयूं ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला चए थो उहे त उन्हनि खे मां सभु कुझु ॾिनो, तव्हांखे त कुझु बि कोन्हे। उन्हनि खे त हाणे जीअं मिसाल जे तौर ते उन्हनि वटि पैसो बि हुयो, उन्हनि वटि जेका तालीम याफ़्ता माण्हू बि इन्हनि अरबनि खां घणा हुया, उन्हनि वटि बिल्डिंग्स बि हुयूं, उन्हनि वटि हुकूमत बि हुयूं, सभु कुझु हुयो। पर अल्लाह सुब्हानहू व तआला चए थो हाणे वञी ॾिसो उन्हनि जो हाल छा आहे, छा उन्हनि खे का शइ कमु आई, छा उन्हनि जेको कयो उनखे का शइ कमु आई। त तव्हां जेको आहे इन शइ खे नथा मञो, कहिड़ी शइ जे करे नथा मञो, तव्हां उन्हनि खे ॾिसो। तव्हां खां जेके पहिरियां माण्हू आहिनि जेके हुकूमत जे कॾ भॼंदा, जेके पैसनि जे कॾ भॼंदा, जेके पावर जे कॾ हूंदा, जेके चवंदा त असांखे माण्हू मञनि ऐं जेके हर शइ दुनियावी जे कॾ हूंदा, हाणे उहे किथे आहिनि? हाणे उहे रेगिस्तान जे अंदरि आहिनि, हाणे उहे ज़मीन जे अंदरि आहिनि, हाणे तव्हांखे उहे नज़र न ईंदा। तव्हां वञी ॾिसो त उन्हनि जो मां छा हशर कयो, तव्हां कहिड़ी शइ जे लाइ डिनाए था कयो, तव्हांजो हशर बि ईअं थींदो, तव्हां छो था डिनाए कयो। उनखां पोइ अल्लाह अज़्ज़ व जल चए थो बिन क़ब्ल वल दारुल आख़िरत ख़ैरुल लिल्लज़ीन तक़ौ। दारुल आख़िरत जीअं चवंदा आहिनि कंहिंखे कोई माण्हू हिन दुनिया मां हलियो थो वञे, उनखे वञी तव्हां क़ब्रिस्तान में क़बर में पूरी ईंदव, चवंदव हू पंहिंजी आख़िरी आराम गाह में, पर असल में इहा आख़िरी आराम गाह नाहे। अल्लाह सुब्हानहू व तआला चए थो आख़िरी आराम गाह जेको आख़िरी घरु आहे, उहो आख़िरी घरु जेको आहे उहो जन्नत में आहे, उहो आख़िरी घरु आख़िरत में आहे। इहा सिर्फ़ु क़बर आहे, इहा बि टेम्परेरी आहे। पर अल्लाह सुब्हानहू व तआला जॾहिं क़यामत वारे ॾींहुं सभिनि खे उथारींदो त आख़िरी जेको घरु आहे वल दारुल आख़िर, उहो जेको आहे उहो जन्नत में आहे। उहो उन्हनि लाइ आहे जेके एहतियात रखण वारा आहिनि, उन्हनि जे लाइ जेको आख़िरी घरु आहे उहो तमामु बहितरु आहे।
असां चवंदा आहियूं आख़िरी आराम गाह, क़बर खे चवंदा आहिनि आख़िरी आराम गाह, पर उहा आख़िरी आराम गाह न आहे। आख़िरी आराम गाह जेका आहे उहा हिन दुनिया में न आहे, उहा जन्नत में आहे। ऐं अलाह सुब्हानो ताला चए थो उहा तमामु बहितर आहे। ऐं कंहिंजे लाइ? जेके एहतियात रखण वारा आहिनि, जेके हिन दुनिया में एहतियात था रखनि, जेके हिन दुनिया में दुनिया जे करे, दुनियावी शयुनि जे करे पंहिंजो ईमान, पंहिंजूं जेका अमल आहिनि उहे ख़राबु नथा कनि, उन्हनि जे लाइ आख़िरी जेको घरु आहे वल दारुल आख़िरत ख़ैरुल लिल्लज़ीन तक़ो, उहो तमामु बहितर आहे जेके तक़वा वारा आहिनि, जेके एहतियात था रखनि। उनखां पोइ अल्लाह अज़्ज़ वजल फरमाए थो इन खां अॻु में आक़िबतुल लज़ीन मिन क़ब्लिहिम, आक़िब चवंदा आहिनि अक़ब मां निकितल आहे। अक़ब जीअं मिसाल जे तौर ते तव्हां का शइ पचाई, जीअं चांवर पचाया या को ॿोड़ पचायो, उहो घणो पची वियो, उन में हेठां तरो लॻी वियो, जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं खुर, आख़िर तरो लॻी वियो, उहो तरो जेको आहे ॾाढी मुश्किल सां लहंदो, उहो उनखे बि अक़ब चवंदा आहिनि। ऐं ॿियो चवंदा आहिनि अरब जेके हूंदा उहे अक़ब चवंदा, जीअं लॉन्ग बोन आहे, हिकिड़ो हॾो आहे जेको टंग वारो हॾो आहे, कंहिं बि जानवर जो जेको वॾो हॾो हूंदो आहे, टंग वारो हॾो हूंदो आहे, उन ते जेको गोश्त लॻल हूंदो आहे, उहो गोश्त जेको हॾे सां आख़िर में चिंबड़ियल हूंदो आहे, उहो लहंदो न आहे जेसि ताईं तव्हां उनखे ज़ोर सां न पटियो। उहो आख़िरी जेको गोश्त हूंदो आहे कॾहिं कॾहिं लहंदो बि न आहे, त उहो जेको गोश्त आहे उनखे बि अक़ब चवंदा आहिनि अरबी में। त अलाह सुब्हानो व तआला फरमाए थो त उहे जेके माण्हू हुया उन्हनि जेको छॾे विया, उहे उहा शइ खणी विया हिन दुनिया मां, पंहिंजा अमल, पंहिंजा जेके अमल हुया आख़िरी उहे ई खणी विया, बाक़ी सभु शयूं हिन दुनिया में छॾे विया। बाक़ी हिन दुनिया में जेको उन्हनि पैसो कमायो, जेको बि शइ कयूं, त उहा सभु शइ हिन दुनिया में छॾे विया। बाक़ी जेके खणी विया आख़िर में जेको उन्हनि वटि बचो, उहो ई बचो जेको उन्हनि जा अमल हुया। त जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त माण्हू टे शयूं हिन दुनिया मां जेको आहे जॾहिं वेंदो त उनखे टे शयूं पोइ बि कमु ईंदियूं। हिकिड़ी उहा शइ त तव्हां को बि अहिड़ो अमल कयो, को बि अहिड़ो अमल कयो जेको तव्हांजे मरण खां पोइ उहा शइ हले। जीअं मिसाल जे तौर ते तव्हां मस्जिद में पखो हणायो, तव्हां जेको आहे को जिते पाणी न आहे उते तव्हां खूह खोटरायो, जेसि ताईं माण्हू उन पखे मां फ़ाइदो वठंदा, जेसि ताईं उन शइ मां फ़ाइदो वठंदा, तव्हां भले हिन दुनिया में न बि हुजो, तव्हांखे उनजो सवाबु मिलंदो। ऐं उनखां पोइ औलाद सालिह हुजे, अगरि तव्हांजी औलाद आहे नेक आहे सालिह आहे, उहो जेसि ताईं अलाह सुब्हानो ताला जो पैगाम पहुचाईंदो, निमाज़ पढ़ंदो, तव्हां उनखे तरबियत सुठी ॾिनी, निमाज़ पढ़े थो, क़ुर पढ़े थो, क़ुर फैलाए थो, त उहो बि अजर तव्हांखे दुनिया खां पोइ मिलंदो। टी कहिड़ी शइ, तव्हां इल्मु हासिलु कयो ऐं उन इल्मु जेको आहे तव्हां ॿिए खे सेखारियो। तव्हांजो जेको इल्मु ॿिए खे सेखारणु आहे, उन इल्मु तव्हांजे इल्मु मां उन फ़ाइदो वरितो, जेसि ताईं उहो फ़ाइदो वठंदो ऐं उहो ॿिए खे फैलाईंदो, तेसि ताईं तव्हांखे उन शइ जो सवाबु मिलंदो रहंदो, चाहे हिन दुनिया में हुजो या न हुजो। त इहे टे शयूं अहिड़ियूं आहिनि जेके माण्हू ओॾे खणी वेंदो, हिन दुनिया खां पोइ बि तव्हांजो जेको आहे सवाब जो मीटर जेको आहे उहो हलंदो। त अलाह सुब्हानो व तआला असांखे इन शइ जी तौफ़ीक़ अता फ़रमाए त असां इहे शयूं करे सघूं। उनखां पोइ अलाह अज़्ज़ वजल फरमाए थो अफ़ला ताक़िलून, त छा उहे जेके आहिनि सवाल थो पुछे अलाह सुब्हानो व तआला, त उहे माण्हू जेके इहा शइ नज़र अची रही हुई, जेके दुनिया में घुमनि फिरनि ऐं ॾिसनि त मां उन्हनि माण्हुनि सां छा कयो, जेके पहिरियां वॾा वॾा माण्हू हुया, मिनिस्टर हुया या वॾा वॾा डॉक्टर हुया, मैनेजर हुया, सभु कुझु हुयुनि, पर हाणे उहे किथे आहिनि, हाणे उन्हनि जो हाल छा आहे, तव्हां उन्हनि खे ॾिसो ऐं उन्हनि मां सबक़ु हासिलु कयो त हाणे उहे हिते कोन्हनि ऐं उन्हनि जो छा थियो। त अलाह सुब्हानो ताला पोइ पुछे थो अफ़ला ताक़िलून, त छा तव्हां सम्झो नथा, या छा तव्हां सम्झो, तव्हां छो नथा सम्झो। इहो हिकिड़ो अलाह अज़्ज़ वजल सवाल थो पुछे। त अक़ल जो जेका शइ निकितल आहे, इहो मां पहिरियों ई ॿुधायो, अक़ाल मां निकितल आहे, या चवंदा आहिनि आक़िल, इन जो जेको अपोज़िट आहे, ज़िद आहे, उहो आहे जाहिल। त अक़ल जो मक़सदु छा आहे? इकाल चवंदा आहिनि त जेके अरब आहिनि उहे पंहिंजे मथे ते रसी ॿधंदा आहिनि, उहो पाए करे रसी ॿधंदा आहिनि, हिकिड़ो तव्हां ॾिसंदा हूंदो राउंड हिकिड़ो गोल हूंदो आहे, उहो ॿधंदा आहिनि जीअं उहा शइ किरे न। जीअं मायूं जेके आहिनि उहे केचर पाईंदियूं आहिनि, उनखे बि अरबी में इकाल चइबो आहे। ऐं उनखां पोइ जेके इहे शयूं आहिनि, इहे छाजे करे हूंदियूं आहिनि त तव्हां कंहिं शइ खे पकड़ियो, तव्हां कंहिं शइ खे होल्ड कयो, तव्हां कंहिं शइ खे उन शइ खे किरण खां बचायो। त इहे जेके शयूं आहिनि, होल्ड करणु, टाइट करणु, त अलाह सुब्हानो ताला चए थो तव्हांजा जेके इमोशन्स आहिनि, तव्हांजे जेके जज़्बात आहिनि, तव्हांजी जेके
डिज़ायर्स आहिनि, जेके बि शयूं आहिनि, तव्हांजे जज़्बात आहिनि, उन्हनि शयुनि ते कंट्रोल कयो। तव्हांखे हिन दुनिया में हर क़िस्म जी शइ मिलंदी, तव्हांखे दुनिया जी ज़ीनत मिलंदी, पर इन्हनि शयुनि जे करे अलाह जे अहकामनि खां परे, अलाह जा अहकाम जेके आहिनि उहे तव्हां जेको आहे उन्हनि खे ईअं न कयो। अलाह जा अहकाम जेके आहिनि उहे पंहिंजी जॻह ते आहिनि, बाक़ी जेके दुनिया जी ज़ीनत आहे, दुनिया जी शयूं आहिनि, जेके बि दुनिया जूं ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि जे करे अलाह जा अहकामनि तां न फिरो, अलाह जे रस्ते तां न हटो। इन्हनि शयुनि जे करे इहे शयूं जेके आहिनि इहे सभु इन दुनिया में टेम्परेरी आहिनि। तव्हां इहे सभु छॾे वेंदो, तव्हां खणी बि न वेंदो, त आख़िर में जेका शइ तव्हांखे कमु ईंदी उहे तव्हांजा आमाल ई कमु ईंदा। त अलाह सुभाणे ताला चए थो, छा तव्हां सोचो नथा, छा तव्हांखे एतिरो अक़ुलु कोन्हे, तव्हां सोचो नथा। इहो अलाह सुभाणे ताला इहा शइ चए थो। ऐं इहे आयात ईअं न आहिनि त सिर्फ़ु उन वक़्तु मुशरिकीन मक्का लाइ आहिनि, इहे आयात क़यामत लाइ, क़यामत ताईं जेको बि क़ुर पढ़ंदो, इहे आयात उन्हनि लाइ बि आहिनि, मुंहिंजे लाइ बि आहिनि, तव्हांजे लाइ बि आहिनि। अलाह सुभाणे ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।